बिरयासिटी भरिसां ॻोठ उर्स सोलंगी में ॻोठाणनि जो औरतुनि मासूम ॿारनि सां गॾु भाॼाई जे पीउ भाइरनि ऐं बिरयासिटी पुलिस जे मुबैना ज़्यादतियुनि ऐं थाणे ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतिजाज में मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि ज़ाहिद बुरड़ो, खुदन बुरड़ो, मुस्मात हज़ूरा बुरड़ो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे बिरयासिटी पुलिस पारां चादर चौदीवार जो तक़दुस पामाल करण ऐं ॿियनि नौजवाननि खे खंभे तोड़े घर मां फुर लुट करे चौपायो माल चोरी करे वञण ख़िलाफ़ दाहूं कयूं। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि ॿुधायो त 1 महीनो अॻु असांजी भाॼाई मस्मात राबिया बुरड़ो घर खां पंहिंजे 2 सालनि जे पुटु फैज़ान बुरड़ो ऐं ॾेर जे पुटु इमरान बुरड़ो सां गॾु शहर मां दवा वठण लाइ वई हुई, जितां हुन वापसि घर अचण बदिरां असांखे फ़ोन करे ॿुधायो त मां पंहिंजे वालिदेन जे घर वञा थी। 1-2 ॾींहंनि में वापसि ईंदसि, जंहिं बाद हू ॿिन्ही ॿारनि समेत पुरसरातो गुम थी वई आहे। हुन चयो त असां भाॼाई खे वालिदेन ऐं मिटनि माइटनि में ॻोल्हा कई आहे, पर किथां बि कुडस पतो न मिलियो आहे। वाक़े जी बिरयासिटी थाणे ते NC पिणु दाख़िल कराई आहे, पर पुलिस का बि मदद न कई आहे। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं असांजे मथां भाॼाई राबिया ऐं संदसि मासूम पुटु फैज़ान जे अग़वा जो कूड़ो केस भाॼाई जे पीउ फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे, जंहिं बाद पुलिस राति जो असांजे घर में दाख़िल थी चादर चौदीवार जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए असांजे घर मां क़ीमती सामान फुर लुट करण बाद चुपायो माल ऐं 2 ॼणनि खे खंभे खणी वई आहे। हुन चयो त मुख़ालिफ़ धुर जे ज़ुल्फ़कार बुरड़ो, महमूद बुरड़ो, इब्राहिम बुरड़ो, सरवर अल्लाह वाराए बुरड़ो वारनि असांजी भाॼाई राबिया बुरड़ो ऐं ॿियनि मासूम ॿारनि खे गुम करे उल्टो असां मथां कूड़ो अग़वा जो केस दाख़िल कराए नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। हुननि SSP नौशर फ़िरोज़, सेशन जज नौशर फ़िरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त समूरे मामले जी जांच करे भाॼाई राबिया बुरड़ो ऐं ॿिन्ही मासूमनि खे ज़ाहिर कयो वञे ऐं कूड़ो दाख़िल थियल केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।